यार दांद त मरी वियो जेको मुला मूंखे ॾिनो हो। हाणे मुला त मूंसां ठहंदो ई कोन, छा कयां? अलाह करे को मुला राज़ी थिए। मां त ग़रीब आहियां, ग़रीब किथे पहुची सघंदुमि हुनखे। कंदो मां सुबता सुबता सुवाल, अलाह करे मन फांसी पए। अस्सलाम वालेकुम मौलवी साहब। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। वेहो वेहो साईं। साईं मौलवी साहब छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैर अथव? अलाह साईं जो महिरबानियूं न, तव्हां जूं दुआऊं न। अदा ॾे हवालु कीअं अचिणो थियो? अहवालु ईअं आहे मौलवी साहब, हिकिड़ो मसइलो आहे तोखां पुछिणो हुयो। हा, कहिड़ो मसइलो आहे ॿुधायो? मौलवी साहब, अगरि कंहिंजो माल कंहिं ॾे आधियारो हुजे, उहो माल कंहिं बीमारीअ सबबु मरी वञे त उन में भला उन चारण वारे जो कसूर आहे या न? न न, उन में उनजो त को बि ॾोह न आहे। हो त बेकसूर आहे, अलाह जी शइ आहे, सा अलाह जे हथ में आहे, सो उन में उनजो को बि ॾोह न आहे। ओ मौलवी साहब, ॻाल्हि इहा आहे त इहो तव्हां ढॻो जेको मूंखे आधियारो तव्हां ॾिनो हो, उहो भले बीमार थियो ऐं अचानक मरी वियो। हा, बी तकड़ न कर। किताब खोलिया न, किताब हिन जे बारे में छा थो चए? यासिर पुट इहो बुक त खणी आ, भला अब्जद कढोसि त किताब छा थो चए। जल्दी खणी आ, जल्दी। हाँ खणी आए, वे हाँ मौलवी साहब, किताब छा थो चवे? अदा किताब तो चए त अल्फा ज़बरा अं, ज़ालवा ज़बरा ज़ं, डांत जे बदिरे डांत, चट्टीअ में गं।